औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलाम अलैकुम। जिए त अज ईद जे ॾींहं ते आवाज़ टीवी तरफ़ां ही कचहरी प्रोग्राम में सॼे ॾेह तोड़े परॾेह में रहंदड़ आलम इस्लाम खे ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं। जिए त अज ईद जे ॾींहं ते जेके पाण में असां जूं कावड़ूं रंजसूं आहिनि से असां माना हिक ॿिए खे बशके छॾियूं हिन भलारे ॾींहं जे सदके। जीअं त लतीफ़ सरकार चयो आहे त जनरी सरे नसाह रती रुस्मत नसी हू झेड़ीन तूं झको थी पांद गिची गल पाए पाण वञी परचाए मत रुठो ई रहिजी वञी। जीअं त सही अॼु ईद जे ॾींहं ते दोस्तनि जे लाइ पैगाम आहे, जेके असांजा ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ पैगाम आहे त जीअं अॼु असां कुर्बानी कई आहे या कुर्बानी कयूं था त उहो कुर्बानी जो गोश्त असां खणी रुगो फ्रिज जे हवाले न कयूं, पंहिंजे ओड़े पाड़े में विरहायूं ऐं ग़रीबनि खे ॾियूं। छो त अल्लाह पाक इन में 3 हिसा रखिया आहिनि, हिकिड़ो हिसो पंहिंजे आल अयाल लाइ पंहिंजे घर लाइ, ऐं ॿियो कुर्बानी जो हिसो जेको हूंदो आहे जेके ग़रीब फ़क़ीर गुरबा आहिनि मारवाड़ा आहिनि उन्हनि जे लाइ, ऐं टियों हिसो जेको आहे पंहिंजे अज़ीज़नि में पंहिंजे दोस्तनि में विरहाइणु घुरिजे। इहे ॻाल्हियूं अव्हां सां थींदियूं रहंदियूं, पर असांजे हिन प्रोग्राम में तमामु सिंध जा भलोड़ सुगड़ ॾाहा ॾाधणी अॼु हिन कचहरी प्रोग्राम में आया आहिनि। असांजे साॼे पासे खां मोहतरम जनाब इमदाद अली ख़ुश साहब तमामु सिंध जा भलोड़ सुगड़ आहिनि, उस्ताद सुगड़ आहिनि। इमदाद साईं ख़ुशि आहियो बाबा? ख़ैर टाटायूं अमन मोहबतूं तव्हां जूं, तव्हां खां घणो कुझु ॿुधंदासीं। ऐं ॿियो असांजो सिंध जो भलोड़ सुगड़ आयो आहे मोहतरम जनाब ममताज़ अली सियाल। ममताज़ अली सियाल ख़ुशि आहियो? ख़ैर कुर्ब तव्हांजे दुआउनि सां संगत बचड़ा भैर ख़ुशि। कचहरियूं कीअं पियूं हलनि तव्हांजे कचे में? हलन थियूं, रोज़ वेहंदा आहियूं ओताक में कचहरी कंदा आहियूं, माशाअल्लाह कमकार खां वांदा थी वेहंदा आहियूं त कचहरी कंदा आहियूं। माशाअल्लाह अॼु ईद जो ॾींहुं आहे, अव्हां खां घणो कुझु ॿुधबो। ऐं अव्हां जे पासे में सिंध जो भलोड़ सुगड़ ज़िले बदीन खां कुर्ब जा कदम भरे आयो आहे असांजो गुलाम हादी लेगारी साहब। गुलाम हादी साईं तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? साईं दुआ लगी पिया अल्हम्दुलिल्लाह। टाटायूं अमन सुख शांतियूं। साईं दुआ लगी पिया अल्हम्दुलिल्लाह। साईं तव्हांजो प्यार जो पैगाम पहुतो असांखे, असां ज़िले बदीन खां पोइ जीअं तव्हांजो पैगाम असांखे मैसेज पहुतो जीअं ईद जो जेको आहे प्रोग्राम करिणो आहे, ख़ुशी जो ॾियारो आहे, दोस्तनि सॾु कयो आहे। साईं ने सॾु जे कुर्ब में निकितासीं, बसि हाणे ई तव्हां वटि पहुतासीं। असांजो कचहरी कंदासीं, अधे वारनि सां मिड़ी मुलाक़ात कंदासीं, कचहरी जूं कुझु ॻाल्हियूं तव्हां खां ॿुधंदासीं। असांजे पासे ॾासीं माशाअल्लाह कचहरियूं हलनि पियूं। कचहरियूं असांजो लाड़ जो इलाइक़ो आहे, लाड़ जे इलाइक़े में असांजा मुख़्तलिफ़ मोहतरम जेके बुज़ुर्ग शाइर आहिनि उन्हनि जूं कचहरियूं साईं उरूज ते हलनि थियूं माशाअल्लाह। जीअं मरहूम हाजी अहमद मल्हा आहे, जीअं सावण फ़कीर ख़ासकेली आहे, या जेको आहे सो राज़ी शाह बादशाह आहे, या जेके पुराणा दरवेश शाइर जेके अकाबर आहिनि लतीफ़ खां पोइ जिन्हनि जा नाला माना पूरी दुनिया में वर्ल्ड कप में मशहूरु लिखिया वञनि था, उन्हनि जूं शाइरियूं साईं उते असांजे लाड़ जे पटनि में वॾे उरूज सां हलंदियूं आहिनि। पर अॼु साईं ईद जो ॾींहुं भलारो ॾींहुं तव्हांजो सॾ जो तव्हांजे सॾ ते अची पहुतासीं। साईं महिरबानियूं, तव्हां खां घणो कुझु ॿुधबो, पर हेॾां खाॿे पासे खां असांजो सिंध जो भलोड़ सुगड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब वेठा आहिनि। साईं कहिड़ा हाल आहिनि फ़क़ीर साईं? ख़ुशि आहियो? ॿियो ख़बर भला कुर्बानी करे आया आहियो या हाणे वञी कंदो? जीअं तव्हांजो पैगाम मिलियो त पोइ छोकिरनि खे चयोसीं बाबा हाणे कुर्बानी ॼाणो, अमी ॼाणो ऐं पाड़ो ॼाणो। माशाअल्लाह संगत खे ॾिजो। ऐं मुंहिंजी अलावा इहा आवाज़ टीवी ते पोइ अची हिते करे आवाज़ टीवी ते, ऐं हींअर असांजे साम्हूं नाज़रीन असांखे ॾिसनि था ॿुधनि था। तव्हांजो बहितरीनु मैसेज ॾिनो त कुर्बानी कयो त उहो सभिनि ताईं विरहायो जीअं हुकुम आहे। ऐं पाड़े में आड़े में मज़ो ऐं ख़ुशी तॾहिं आहे जॾहिं माण्हू पाड़े में जेके ग़रीब आहिनि उहे वीचारा पाण त वॾा माण्हू त सदाईं गोश्त खाईंदा ऐं फ्रूट खाईंदा रहंदा आहिनि, पर ग़रीबनि लाइ हीउ ॾींहुं जेको हूंदो आहे सॼो साल यादि रखंदा आहिनि त यार कुर्बानी थींदी पोइ गोश्त खाईंदासीं। ऐं वरी उन खां अलावा इहो आहे त
आसाम में हिकिड़ी रवायत आहे त असांजी ईद थींदी आहे पोइ ख़ासि करे वॾनि माण्हुनि ॾे काहे पवंदा आहियूं दादा साईं तोखे ईद मुबारक हुजे जेकॾहिं उहो असीं उन झूपड़े में वेठल मारूड़नि जे उन नियाणियुनि खे 5 रुपया ईद जा ॾियूं या उन्हनि खे गोश्त ॾियूं त मुंहिंजे ख़्याल में इन खां वधीक को सवाबु न आहे तो सॼी सिंध लाइ पैगाम आहे आवाज़ टीवी जे थ्रू। मोहबतूं साईं फ़क़ीर अली नवाज़ तव्हांजा कुर्ब तव्हां खां घणो कुझु ॿुधंदासीं पर असां तव्हांजे पासे में असांजे सिंध जो भलोड़ सुघड़ दीदार अली भट्टी साहिबु कुर्ब जा कदम भरे गंबट खां पहुता आहिनि। दीदार साईं कहिड़ा हाल आहिनि? माशाअल्लाह माशाअल्लाह, दुआऊं मालिक जा अहसान। फ़क़ीर अली नवाज़ साईं तव्हां जीअं झूपड़नि जी ॻाल्हि कई त मूंखे हिकिड़ो बैत ज़हन ते अचे थो त असू कती सावण चेट हूंदा सांगिन सुणी सिंध में खेड़िया खेट हूंदा किथे दरियाह जा ददका ऐं किथे सुकल ॿेट हूंदा कई महलातन में वेही खाइन ताम ताज़ा मुंहिंजा झांगी झूपड़न में बुखे पेट हूंदा वैस जे हलियो हिन जहां मां अहमद मगर मां न हूंदुसि त मुंहिंजा बैत हूंदा मगर मां न हूंदुसि मुंहिंजा बैत हूंदा। ऐं हींअर अर्ज़ु कंदुसि सिंध जे भलोड़ सुघड़ इमदाद हुसैन खुश्क साहब खे त इमदाद साईं अॼु ईद जे हिन भलारे ॾींहं ते छा खणी आयो आहियो? साईं अल्लाह जो ॾिनो गंज आहे जेकी पुछंदो सो ॿुधाईंदासीं। बिस्मिल्लाह। जेकॾहिं असांजी जेका रस्म आहे ऐं कचहरी जी जेका असांजी 1972 खां वठी असां शेरो शाइरी कचहरियूं कंदा था अचूं अल्हम्दुलिल्लाह अॼु तो ई असां वटि भरपूर कचहरियूं हलनि पियूं ऐं ॾोर बुझारत हुनर पहाको गुलदस्तो सभु शयूं पढ़नि पिया तो हाणे जेकी साईं जन जो हुकुम थिए त बुझारत चऊं साईं। शुरूआत साईं जेका शइ तव्हां अॼु खणी आया आहियो उहा बिस्मिल्लाह करे असांखे ॿुधायो। जी ममता साईं अव्हांखे बुझारत ॾियूं पिया साईं। बुझारत आहे सुर उमर मारवी। वाह। मारवी खे जॾहिं उमर बंदि कयो त मारवी रोंदी रही पंहिंजे मारुनि खे संभालींदी रही ऐं उमर हिन खे तानो ॾिनो त छा मारवी तुंहिंजे थर में छा आहे ऐं तूं छो थी रोए छा छॾे आई आहे पोइ थिए भला जेकॾहिं एतिरा ॾींहं तोखे मुंहिंजे क़ैद में थिया आहिनि त को तुंहिंजो माण्हू मूं वटि हली को तुंहिंजे पुठियां आयो आहे। हाणे मारवी गुजारत में चवेसि पई त अदा उमर खण ही नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। वाह साईं वाह साईं वाह वाह साईं वाह। हा साईं गुजारत में पैगाम पई ॾियसि त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। मन पिरी ज़ात अचनि। हा साईं। वाह साईं वाह। जी वाह साईं मन पिरी ज़ात अचनि। हा साईं मन पिरी ज़ात अचनि। चएसि पई त मन वेझो के करीब अचनि। हाओ हा हाओ बाबा। इमदाद साईं तव्हां ईअं त नथा चओ त मन पिरी हिन ईद ते अचनि? बचे साईं हिन अंगण ते अचनि तॾहिं ते अचनि। अञा बचे पई। हाँ बचे पई बचे हा साईं बचे पई। वाह मुंह दरबार अचनि। हा साईं मुंह दरबार अचनि दरगाह अचनि। अञा बचे पई अञा बचे। वाह साईं वाह वाह फ़क़ीर वाह दीदार साईं वाह। दीदार साईं वाह दीदार वाह। अहमद अली साईं गुजारत आहे सुर उमर मारवी। जी जी। हाणे मारवी चएसि पई त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। हाणे साईं नालो आहे फ़क़ीर ॿार जी आहे पट पोथी ॿार जी आहे पट पोथी फ़क़ीर जो आहे माल जो आहे अखो अॻे बॻे माण्हू चीचड़े में कमंद में नार में ढोर खे जॾहिं ॾांदर खे ॿधंदा त अखियारियूं उन्हनि ते छॿीअ जूं ठाहे कखनि जूं अखियारी ॿधे करे उनखे ॾींदा ऐं ज़ात जा चंड। हाणे मारवी चवेसि पई त आ नाला खण माल जा खोह ॿार जी मन पिरी ज़ात अचनि। चवेसि पई त आ फ़क़ीर खण अखा ही पट अथई पोइ ही पट अथई मन पिरी चंड अचनि। वाह साईं वाह। ऐं शहर अर्ज़ आहे त पले वञ पाण ॾिसी पकनि जो पाड़ो रूह अचनि जो रुख खऊं कपे न कुहाड़ो पहिरीं ॻाल्हाईंदा हुआ प्यार में
हाणे ॿोड़नि था ॿारो तिन खे लड़ी कर लाड़ो मत पोइ परेशान थी वाह सही वाह अहमद अली साईं हाँ। मौके मुताबिक बैत आहे हा त अवल तारीफ़ अल्लाह जी असाब रब सुभानी थी ॿिया बि ॿुधाए ॿ टे पर बि हमद हकानी थी तॾहिं अमुर थियो इब्राहिम खे जॾहिं मालिक जी महिमानी थी काहे उठ कुठाई केतिरा पर नाक थिया नुक़सानी थी क़बूल न पई वा कादर वटि ठही पिरे खे परेशानी थी आयो घर हज़रत इस्माइल जे वाह, रखी सही वाह। हाजरा जी वाह, हैरानी थी वाह। वाह वनी वर मथां वाह। पाक बीबी परवानी थी सवारे सिंगारे ॾिनई बचड़ो जोड़ी जबल रवानी थी वाह, सही महबूब वाह। पता वञी मीना में जिथे बर अॻियों बयानी थी चई त इस्माइल बच्चा कोंदुसि तोखे मूंखे हुकुम थियो त रबानी थी वाह। चई देर न करो दिलबर बाबा इस्माइल कोन आसानी थी वाह। ईअं ॿुधी आशिक सम्झो केॾी कुर्ब कहानी थी तकबीर हणी तयार थी बीठो पुट जी हेठि पेशानी थी वाह वाह मौला चयो वाह, मलकनि सही खे वाह, वाह। देर न कयो दिरानी थी बिस्त मजूं घटि आयो जो देर न थी दिरानी थी परखा में ॿई पास थिया इब्राहिम जी इम्तिहानी थी बिरछा कलंदर बाबा गौस मिठा मुल्तानी थी ही दिल्ली जर दीवानी थी तिन मोहबन कान मलू वाह सही वाह, वाह, सही वाह, इमदाद वाह, तमामु वाह। बहितरीन माशाल्लाह सही माशाल्लाह तव्हां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी कुर्बानी मुताबिक़ उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी साहब जन जो बैत ॿुधायो तमामु बहितरीन ऐं अर्ज़ु कंदुसि तव्हांजे पासे में सिंध जो भलोड़ सुगड़ वेठो आहे पंहिंजो मुमताज़ अली जी साहिब साईं, मुमताज़ अली साहिब जी। तव्हां छा ॿुधाईंदव अॼु साईं अॼु ख़ुशी जो ॾिहाड़ो ईद जो ॾिहाड़ो आहे हाओ त मां बि ईद ते हिकिड़ो शेर ॿुधायांव थो वाह 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 हर कंहिंजा महबूब तयार थी ऐं ईद ते सभु को निकिरंदो आहे सभु को चवंदो आहे त मुंहिंजो महबूब सुहिणो आहे मुंहिंजो सुहिणो आहे वाह वाह मुंहिंजो महबूब बि तयार थी आयो शेर लिखियुमि त ईद जे हिन ॾींहं ते हर को आयो आहे तयार थी वाह मूं ॾिठुमि महबूब मुंहिंजो बि आयो सिंगार थी सुभान पाए भाकुर अॼु मूंखे हुन ॿाहुनि जा विधा हार थी वाह तीर नज़रुनि जा छुटा विया दिलि अंदर में पार थी ईद जे हिन ॾींहं ते हर को आयो आहे तयार थी मूं ॾिठुमि महबूब मुंहिंजो बि आयो सिंगार थी वाह सही वाह अॼु भलारे ॾींहं ते आयो हू महिमान थी गुल खिड़िया वण टिड़िया ऐं प्यार जी गुफ़्तार थी हाक सुहिणनि में वॾी ही पर ॿियो सॼण निर्वार थी वाह। ईद जे हिन ॾींहं ते हर को आयो आहे तयार थी मूं ॾिठुमि महबूब मुंहिंजो बि आयो सिंगार थी वाह। वेस उमदा हा सॼण खे वई ख़ुशबू जी हुबकार थी हर माण्हू हैरान थियो त काथों चंड जी चांडराण थी वाह, सही। वाह पिरी वाह, अॼु वाह, तो वाह। सुहिणा वराया वार आहिनि ईद जे हिन ॾींहं ते ईद जे हिन ॾींहं ते हर को आयो आहे तयार थी वाह। मूं ॾिठुमि महबूब मुंहिंजो बि आयो सिंगार थी वाह, हर सही वाह। पासे वाह वाह थी ही सियाल तुंहिंजो यार थी भाग मुमताज़ विया भला थी वियो ओच ते दीदार थी ईद जे हिन ॾींहं ते हर को आयो आहे तयार थी मूं ॾिठुमि महबूब मुंहिंजो बि आयो सिंगार थी वाह सही वाह सुभान अल्लाह पर शहरा त यादूं त ईंदियूं हुन यादुनि सां पर जेके न प्यार जूं ईंदियूं यादूं हुन वाह तन मन खे वकोड़े वेंदियूं हुन वधी प्यार जा वेंदा जादू हुन यादूं त ईंदियूं हुन यादुनि सां पर जेके न सी प्यार जूं ईंदियूं यादूं हुन तन मन खे वकोड़े वेंदियूं हुन वधी प्यार जा वेंदा जादू हुन वाह बाबा कॾहिं ॻाल्हियूं चंड सितारनि सां कॾहिं पंहिंजे मोहन प्यारनि सां कॾहिं दिलि सां हूंदो झेड़ो आहे कॾहिं मन में मतल मेड़ो आहे यादि करे हे यार जूं तस्वीरूं दिलि जो साम्हूं आंदियूं हुन वाह। यादूं त ईंदियूं हुन यादुनि सां पर जेके न प्यार जूं ईंदियूं यादूं हुन तन मन खे वकोड़े वेंदियूं हुन वधी प्यार जा वेंदा जादू हुन वाह वाह तड़पी तड़पी रातुनि में जॾहिं निंड नेणनि खे ईंदी आहे खाब ईंदा आहिनि सॼणनि जा लही दर्द वेंदा आहिनि दिलड़ियुनि जा छिरक भरे जॾहिं उथंदो हाथियुनि जूं खाब खां अखड़ियूं वांदियूं हुन यादूं त ईंदियूं हुन यादुनि सां पर जेके न प्यार जूं ईंदियूं यादूं हुन तन मन खे वकोड़े वेंदियूं हुन वधी प्यार जा वेंदा जादू हुन वाह वाह ममताज़ जंहिंसां वा प्यार कयो ही सियाल बि तहले मांदो वा राति ॾींहुं वञे तो सोचुनि में कहीं प्यार जो न्यापो आंदो वा वाह। दीदार लाइ थी दिलि तड़पे ही अखड़ियूं बि तहले मांदियूं हुन यादूं त ईंदियूं हुन यादुनि सां पर जेके न प्यार जूं ईंदियूं यादूं हुन
तन मन खे वकोड़े वेंदियूं हुन वधी प्यार जा वेंदा जादू हुन वाह साईं वाह पर सिराइकी में शहर आहे जी त तेरी दीद में कूचा खरीद किते बेना दीद मिलावण बसे वाह वडे नाज अंदाज न मोह मिठा गया दिल पिरी तू खसे सदक थीवा तेरे मुस्कान तू तक दिल खसण दा जसे हिक टुरदा है टोर अजब दी गई दिल तेरे नाल फसे मुमताज को तू न छोड़ वनी ए सियाल घना बेबसे वाह पर अर्ज त जे मेचू खता का थी गई है तब माफी खता दी मिल वैसी वाह आद्या नाद्या यार करा ए मेरी खता तू भूल वैसी तेरा प्यार पीरी जे ना मिलिया ए राज सजा अज खुल वैसी हर मानू मैं को दीवाना आखे सेनेगाल शहर विच हुल वैसी जा चोट दितो ई दिल मेडी को जख्म सजा अज चुल वैसी जे छोड़ दितो ई मुमताज को दिल पर ते सियाल सजन अज रुल वैसी वाह साईं वाह वाह मुमताज साईं वाह तमाम बेहतरीन जीअं त असांजे ईद जे ॾींहं ते मोहम्मद लुकमान खोखर वटि जॾहिं पंहिंजो महबूब पहुतो त दीदार साईं अर्ज़ कयईंसि त तरस पवई जे तरस पवी तरस पवई जे तरस पवी कर तरस सजण हिक रात तरह हिक मिंट आयई हिक मिंट वेंदई हिक मिंट मिठल पिछे बोल तबह पिछे वल न मिलूं मत वल न खिलूं वल यार हुण कुछ पहर तवह ए दम कदा बेदम थी सही हिक दम सनम सारी सार तलह मुखियार न मट रुखियार न मट लुकमान न लुट कर पाह सजण इए गाह न गह कर करम सजण दिल नरम सजण रख भरम सजण कर प्यार मिठल हुण ठाह त ठह कुछ गुजर गया कुछ गुजर वेसी कुछ गुजरण दे कुछ असाडी भी स कुछ असाडी भी स जीअं त मनता साईं तव्हांजे भर में तमाम वॾी हिकिड़ी शख्सियत वेठी आहे असांजो गुलाम हादी क़ुरान शरीफ़ जो हाफ़िज़ भी आहे कारी भी आहे ऐं असांजी सिंध जो सुहिणो सुघड़ भी आहे साईं खां अॼु मौलवी अहमद मल्लाह जा कुझु बैत ॿुधूं जी गुलाम हादी साईं जी साईं बिस्मिल्लाह बिल्कुलु साईं अॼु ईद जो ॾियारो आहे तव्हां दोस्तनि सां पहिरीं नंबर ते मुलाक़ात जॾहिं तव्हां सां थी त असांजी दिलि ॾाढी ख़ुशि थी बाग बहार थी छो जो असां तव्हां दोस्तनि सां मुलाक़ात कयोसीं ही सिंध वासी जेके ॾे परॾे में असांजा सिंधी सभा जड़ा जेके असांजूं क़ौमूं रहनि थियूं असांजो आवाज़ु उन्हनि तक पहुचे पियो असां सभिनीनि दोस्तनि जा थोराईता आहियूं ऐं असांखे अहमद अली चांडीअ साहिबु सॾु ॾिनो जेके प्रोग्राम करे रहिया आहिनि आवाज़ चैनल जो असां सभिनीनि दोस्तनि जा थोराईता आहियूं पर साईं अर्ज़ु थियो त अॼु ईद जे हवाले सां तव्हांखे बिल्कुलु हाजी अहमद मल्लाह ॿुधाईंदासीं पर पहिरीं सोणे लतीफ़ साईं जो शेर अर्ज़ु थियो त पिरी शाल पसंदि त थियनि ईदनि मथे ईदूं वाह साईं ईद तॾहिं थिए थी जॾहिं महबूब मिली वञे सोने जो दीदार थी वञे पोइ साईं ईद त ईद जो ॾियारो आहे पर उनखां ईद वधी वञे थी अॻिते वाह साईं वाह लतीफ़ साईं चयो त पिरी शाल पसंदि त थियनि ईदनि मथे ईदूं सांगीड़ा पंहिंजे साथ सी सदा रहनि ख़ुशहाल ऐं रोज़ विझां पई फाल जे अचनि त ईद करियां वाह साईं पर साईं ख़लीफ़े कासम चयो असांजो बदीन जो आहे उन चयो त अॼु कयाऊं ईद जो अखियूं पिरियनि गॾियूं वाह 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 अॼु कयाऊं ईद जो अखियूं पिरियनि गॾियूं वेचारनि खे वसल जी हुई रमद रसीद मूंखे मुल ख़रीद अॼु कासम करे छॾियो सॼणा अॼु मूंखे जेको आहे ख़रीद करे वाह साईं वाह तॾहिं थी वेंदी साईं जी त तव्हां ॻाल्हि असां हाजी अहमद मल्लाह जी कई हाजी अहमद मल्लाह साईं मोतबर शख़्सियत उनजा साईं शहर उनजा बोल जेके आहिनि तव्हांजे साम्हूं साईं तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं साईं हाजी साहिबु चयो त जंहिंजो खाए सिर्फ़ु साईं हाजी साहिब जा बंद वॾा आहिनि तव्हांखे चंद बंद वधी पोइ तव्हांखे पंहिंजे हिसाब ते ॿुधाईंदासीं अर्ज़ु आहे हिकिड़ो ई तव्हांजे लाइ बंद पेश कयूं था हाजी साहिबु चयो त जंहिंजो खाए तंहिंजो ॻाए नमी ॿिए जे अॻियां नंग न जुगाए तोखे मूंखे रब तगाए शुखर ख़ुदा जो ख़ासि जुगाए ॿिए जा कहिड़ा लहणा लाग ही दुनिया दर गुज़र जो माग ही साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग वाह साईं वाह हाजी साहिबु चयो जी न उबते चंट चलायई ती सही पंहिंजो पाण भलायई जी न मोहम्मद मीर मिलायई थोरो योको थोरो लायई
फ़कीर बेशक पंहिंजो वरियो अथई भाग ही दुनिया दर गुज़र जो माग वाह। ही साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग सुभान हाई साहब चयो तो ज़ोर छॾे कर अदा ज़ारी ज़ारी वतन तुंहिंजो आहे वारी वारी पर कबर अंधारी कारी कारी निच मुशोलो तंहिंजो माग ही दुनिया दर गुज़र जो माग ही साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग वाह साईं। हाजी साहब चयो त हाणे सुण तूं नसीहत नेक हिकु ॾींहुं हलियो वेंदे हेक पर कबर सवड़ी कान्हे वेक वाह कंदई कोन उते को अस्सलाम वालेक अदा भर में भोगींदे पियो बेराग ही दुनिया दर गुज़र जो माग ही साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग हाजी साहब जो राज वॾेरा राज न तुंहिंजो तूं पुणाई के ॿिए जो ही ताज न तुंहिंजो पर मौत मियां मोहताज न तुंहिंजो आहे को इलाज न उनजो पट ते हणंदई पोइ पाग दुनिया दर गुज़र जो माग वाह ही सही वाह साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग वाह हाई साहब चयो सुहा हूंदा तो सिकंदर धारा सूर्य सूर्य रोस्तम पारा से सभु वॼाए विया वारा तिन जे कोटिन कंदिन किनारा अॼु साईं चीकूं चिबरा कनि था जाग दुनिया दर गुज़र जो माग वाह सही वाह ही साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग हाई साहब जो वण छॾे विया फोट घणा खाई वेठा खोट घणा कलर फिटा कया कोट घणा वण छॾे विया फोट घणा खाई वेठा खोट घणा कलर फिटा कया कोट घणा ॻाढ़ा ॻाढ़ा घोट घणा पर साईं विया वञनि खे ॾेई दुहाग ही दुनिया दर वाह गुज़र सही जो वाह। माग वाह तू साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग हाई साहब जो जिन ते चंदन ते चोटी धोती माणक मणिया मोती साईं बादशाह ज़ादियूं हुयूं चंदन गुल उन ते चोटी धोंदियूं हुयूं साईं उन जे बारे में हाजी साहब जी सिट आई त चई जिन ते चंदन ते चोटी धोती माणक मणिया मोती फ़खर छॾे से थी वियूं फौती खाक कयाऊं पट में पोती वियन विसरी चंदन चूड़ा चाग ही दुनिया दर गुज़र जो माग इहो साथ संभूड़ो जानिब जाग दुनिया दर गुज़र जो माग हाई साहब जो अहमद ॾे न अजायूं झातियूं डोर धणी खे ॾींहं रातियूं वाह अहमद ॾे न अजायूं झातियूं डोर धणी खे ॾींहं रातियूं परवर सां जे पिरतियूं पातियूं ॾातर तिन सां कहिड़ियूं ॾातियूं साईं कलमो थियनि अमन आग दुनिया दर गुज़र जो माग वाह, ही साथ सही वाह, संभूड़ो वाह, जानिब सही जाग वाह। दुनिया दर गुज़र जो माग वाह दुनिया सही दर वाह गुज़र वाह जो सही माग। वाह। ज़बरदस्त साही जो टेम थी वियो आहे साही खणूं था वरी प्रोग्राम में अचूं था पंहिंजी संगत गॾु आहे ऐं अॼु ईद जो ॾींहुं आहे अॼु यको गॾिजी ईद मल्हायूं था जीअं साईं नंढड़ी साई खईसीं साई खां पोइ वरी प्रोग्राम असांजो जारी आहे जीअं त लतीफ़ सरकार चयो आहे त रहिया थी राति सुबुह वेंदई साबरी लूं लूं मंझि लतीफ़ चए कर तनी जी तात संधी जोगे ज़ात ॿिए भेरे भागे मिड़े असां वटि तमामु सिंध जो भलोड़ सुगड़ मोहतरम जनाब मानारो साईं फ़कीर अली नवाज़ लंजवाणी कुर्ब जा कदम भरे हिन अॼोके भलारे ॾींहं ते कही आयो आहे साईं जन जूं मोहबतूं पर अॼु मोहबतूं आहिनि असांखे आवाज़ टीवी जा थोरा आहिनि फ़कीर अली नवाज़ अॼु अलाह जे ॾिने मां पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां छा था ॿुधायो हा असांखे साईं हिन ईद ते त असां इहा ई दुआ कंदासीं त गॾिया हुजनि गॾु गॾिया हुजनि गॾु सॼण साह पसार में वाह कहिड़ा कबा सॾ हेड़नि हेकांतनि खे वाह साईं वाह। हिन ईद ते सभई गॾु आहियूं ऐं गॾिबासीं ॾे तोड़े परदे में ॻाल्हि कंदासीं अॼु आमदनी ग़रीबनि जी वाह त ऐं महांगाई ऐं वॾी हिकिड़ी हींअर तेल जे करे महांगाई थी वई आहे दिलि थी चवे त उन ग़रीबनि जे ॾुख जी उहे वीचारा धोतल कपिड़ा पाए बि ईद लाइ तयारी कंदा आहिनि वाह 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 असां माण्हू काफ़ी त नवनि कपिड़नि जो ख़्वाबु ॾिसंदा पर हू चवंदा आहिनि त रुगो धोतल कपिड़ा मिलनि त बि शुक्र अलहमदिल्ला वाह उन साईं। लाइ अर्ज़ु कयोसीं त रुगो उस ई उस आहे वाह रुगो उस ई उस आहे छांव बि नाहे असांजो त जग में नाव बि नाहे वाह माण्हुनि जे बंगलनि ते त मोर पिया था नचनि
असांजे दर ते त काऊं बि नाहे पर महांगाई आहे वाह सो साईं अर्ज़ु कयोसीं त ग़रीब जी कहिड़ी ज़िंदगी आहे 8 पर हज़ार में महांगाई वधी वई आहे हिन संसार में ग़रीब जी नथी पूरी पए पघार में जेका शइ मिलंदी 100 में सां हाणे मिले थी 1000 में ज़मीननि बि ज़ोर छॾे ॾिनो आहे न रस रहियो आहे ज़मींदार में शरारत शोखी आहे सॼो ॾींहुं कमदार में वाह पियो फिरंदे हारी जे लोड़े खे अखुंदसि ॿार में मज़ूरनि बि मज़ो छॾे ॾिनो आहे न ठठ रहियो आहे ठेकेदार में पुलिस जो बि कमु आहे मिसकीन खे मार में कंहिंखे दान ॾिजे नाहे साॻिया सूबेदार में भोतार बि सॼो ॾींहुं हूंदे इन वीचार में त ग़रीब खे फसाइणा कंहिं न कंहिं आज़ार में बस करे आमदनी कंहिंजो आॾो तोड़े कन नाहे मज़ो गिलाए गुफ़्तार में वाह साईं अरे भोतार बि सॼो ॾींहुं हूंदे इन वीचार में त ग़रीब खे फसाइणा कंहिं न कंहिं आज़ार में बस करे आमदनी कंहिंजो आहे तोड़े कन नाहे मज़ो गिलाए गुफ़्तार में नाहे मज़ो गिलाए फ़क़ीर ने ते मूंखे बि हिकिड़ो बैत यादि अचे पियो उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जो त ज़िबारो ज़ालिम जी आली ॾिसां थो बुखिया पेट मारुनि जा ख़ाली ॾिसां थो रखिया मुहब मारुनि गदारनि गशे में फसाया फोरू निभागे नशे में मिठा मोर पुटड़ा मवाली ॾिसां थो ज़िबारो ज़ालिम जी आली ॾिसां थो बुखिया पेट मारुनि जा ख़ाली ॾिसां थो कमदार कूड़ा नौकर निभागा बाशू तमाशू सिराई सभागा हरामी असुल जा हिलाली ॾिसां थो ज़िबारो ज़ालिम जी आली ॾिसां थो बुखिया पेट मारुनि जा ख़ाली ॾिसां थो अजब वाह कुदरत कुताकार में हा ग़रीबनि जा बचड़ा बुझे ऐं गार में हा पतंग मोर पुटड़ा पखाली ॾिसां थो ज़िबारो ज़ालिम जी आली ॾिसां थो बुखिया पेट मारुनि जा ख़ाली ॾिसां थो ॿुधी ॿोल ज़ालिम जिगर जान सड़ंदई मगर सच चवण खां मलूक कोन मुड़ंदई अञा जान जग में के जलाली ॾिसां थो ज़िबारो ज़ालिम जी आली ॾिसां थो बुखिया पेट मारुनि जा ख़ाली ॾिसां थो ख़ाली ॾिसां थो फ़क़ीर अली नवाज़ तव्हां खां वरी ॿुधंदासीं तव्हांजे भर में सिंध जो भलोड़ सुघड़ वेठो आहे जेको गंबट खां कुर्ब जा कदम भरे दीदार अली भट्टी पहुतो आहे दीदार साईं छा था पंहिंजी ॾात ऐं ॾाहब मां ॿुधायो असांखे लोक अदब मां अल्हम्दुलिल्लाह अदा अहमद अली साईं जीअं त अॼु ईद जो ॾींहुं आहे वाह हूअं बि ईद जो ॾींहुं रहमत जो ॾींहुं आहे बरकत भरियो ॾींहुं आहे बख़्शिश छोटकारे जो ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते असां मेठ ऐं मुहबत जूं ॻाल्हियूं कंदासीं मारुनि ऐं पंहिंजे सघारनि सियाणनि जूं ॻाल्हियूं कंदासीं अर्ज़ु कयोसीं त हर माण्हू ॾिठुमि ताहे गुलो गुलज़ार ईद ते हर माण्हू ॾिठुमि ताहे गुलो गुलज़ार ईद ते पोइ कनखे उंदा वेस त कनखे हासोर हई सिंगार ईद ते रुठा परता कई ओ कयूं प्यार ईद ते के पंहिंजा पंहिंजनि ॾे अचनि पिया धार ईद ते पंहिंजा पंहिंजनि ॾे अचनि पिया धार ईद ते के लाहौर कश्मीर कराची खां आया अदा कुर्बदार ईद ते त के वरी हैदराबाद सखर लाड़काणे कराची गंबट खां पुगा निर्वार ईद ते के गंबट पुगा निर्वार ईद ते पर अदा के विया किलिफ्टन क्या मारी ॾिसण मनोड़ो मंठार ईद ते के वरी विया कायदे आज़म जी ॾिसण मज़ार ईद ते के विया ॾिसण कायदे आज़म जी अदा मज़ार ईद ते के गाज़ी अब्दुल्ला शाह त के विया माई मकली ॾिसण वरी मंठार ईद ते के विया कलंदर भिटाई सचल ॾिसण ऐं अब्दुल्ला कात्यार ईद ते त के विया पीर साईं रोज़े धणी ॾिसण अदा पागारो पगदार ईद ते त के विया दरगाह आलिया मशहूरी शरीफ करण दीदार ईद ते के विया दरगाह आलिया
मशहूरी शरीफ़ करण दीदार ईद ते पोइ दुआउनि सां तंजा थी विया बेड़ा पार ईद ते सॼी सिंध सिंगारियल ॾिठमि जीअं सिंगार जे का कुंवार ईद ते हे शहर भटी दीदार बि लिखियो आहे अदा निर्वार ईद ते अञा अदा अहमद अली साईं अर्ज़ कयो से ते मज़ा रंग मेड़ा का अञा जाम हूंदा हे ख़ुशियुनि जा ॾींहं शल सदाई हुजनि आमीन आमीन अर्ज़ कयो से ते मज़ा रंग मेड़ा का अञा जाम हूंदा के शाम जो गॾिजी कंदा शाम हूंदा पिरंजा पिरंदे के पैगाम हूंदा पोइ कंहिंजे अचण जा त अंजाम हूंदा पोइ कंहिंखे मिलंदा एवार्ड ऐं इनाम हूंदा पर कंहिंखे दिली मञता ऐं सलाम हूंदा वाह सही वाह खुश्क साहब कंहिंखे दिली मञता ऐं सलाम हूंदा ओ इन सिंध ते अञा बि अहिड़ा नाम हूंदा मगर मां न हूंदुसि के दीदार भट्टी त मुंहिंजा बैत काफ़ियूं ऐं कलाम हूंदा मुंहिंजा बैत काफ़ियूं ऐं कलाम हूंदा सही वाह सरकार लतीफ़ फरमायो त जीअं घुरिया जेई से ई सॼण आया भॻो हियो सॼो थियो कच गढ़िया ॿेई पोइ पीड़ परे वेई अचण साण अजीब जी वाह सही वाह मुंहिंजा साईं बि सरकार लतीफ़ फरमायो त जंहिं कंहिंखे पख न विझ कंहिं सां दोस्ती रख सरकार फरमायो त जुंग निहारे जोहरी ऐं दाना दोस्त कजन जे लहर कहन लुडना ऐं धरती जीन धुबन पोइ ऊने कुन अमीक जे तांग न चेतन सजण सोने हार जियां वरहे न मिलतन पोइ पक्का पिरी कजन जो कचन मझा की न थी वायदा कजन त पाचन न त कूड़ा की न कजन ढक ढोर रहन रसन में माण्हू बोल भजन बेड़ी चाड़े सुपरी से शर्मे ना छड़जन पग हिते प्रीत जा ताणे तोड़ कजन पोइ दायड़ा पह पहजन जंहिंमें छिजे की न छतो चवे वाह सही वाह जी सही दीदार साईं दिल चवे थी त अॼु को हुनर ॿुधायो वाह हा मुंहिंजा साईं अहमद अली साईं हुनर खोड़ हुनर जो बैत आहे त छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा वाह वाह लोरियूं लख हुजनि त भंगाणियूं वठांसि गाढ़ियूं बुरियूं कुरियूं ऐं कढांसि पटोरियूं न कामोरियूं वञनि रेतन कीअं रहा इते इमाम बख्श चई वाह सही वाह जो भलो सुगड़ो इमाम बख्श संजराणी वाह इमाम बख्श संजराणी हाँ जो बैत आहे हुनर जो बैत जी सुर साईं हे थींदो मोरलो मीर बहर वाह मोरड़े जा जॾहिं साईं शाही भायर कलाकी जे कुन में मांगरमछ खाई वञे हाँ त मोर खे जॾहिं खत पहुतो मोर आयो मोर जंग खां बि लंगड़ो हुयो जी पर मोर चयो त मां पंहिंजे भाइरनि जा पलांद वठंदुसि वाह वाह जॾहिं मोर खे झलऊं त मोर हो जोधा जवान हुया जेके मांगर गिड़काए वियो आहे ऐं तूं आहे बि लंगड़ो ऐं तूं हुन खां कहिड़ो पलांद कंदे चई त न अञा ओ भाई जी पीढ़ी आहे जी ऐं इन खां वेर वठंदुसि वाह मुंहिंजा साईं हाणे हुनर जो बैत हुयो त छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा वाह चवेनि पियो त छह भारियूं न असुल में इहे आहिनि साईं बकरियुनि जूं ज़ातियूं वाह चए पियो त छह भारियूं छॾे कारियूं कीअं खणा छह भारियूं न पर चए पियो त इहे छह भाइर छॾे ऐं कारे कीअं खणा वाह सही लुहरियूं लख हुजनि मंगाणियूं वठांसि चए पियो त लुहरियूं न पर पाणीअ जूं इहे लहरियूं लख हुजनि त बि हीअं वंग हणी वठांसि गाढ़ियूं बुरियूं कुरियूं ऐं कढांसि गाढ़ियूं बुरियूं न चए पियो त गाढ़ियूं बोरियूं इहे वहजूं ओ हीअं कोरे ऐं कढांसि पटोरियूं न कामोरियूं वञनि चवेनि पियो त हाणे मुंहिंजे लाइ पटोरियूं न पर पिटो रड़ो न जो मूं जहिड़ा
कई मोर मरियो वञनि वाह 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 साईं वाह। रेतन कीअं रहां इते इमाम बख्श चवे चइनि पियो त री अदन जे कीअं रहां इते इमाम बख्श चवे। वाह वाह साईं वाह। वाह दीदार साईं साईं वाह वाह। वाह दीदार वाह बैत ईअं माशाल्लाह थींदो आहे। तव्हांजूं मोहबतूं ॿियो नंढड़ो बैत यादि थो पवे बिस्मिल्लाह उमर सुर उमर मारवी में उमर बादशाह जॾहिं वेस वॻा पट पटीहर मारवी जे साम्हूं खणी आयो मारवी चएसि पई त पेजारो न ॾे उमर कारूं कीअं खणा लोहरियूं पेजारो न ॾे उमर कारूं कीअं खणा मोटर हितऊं वेगन खे वापसि कर ईअं त रेलूं कंदियूं आहिनि इहो वाह। दुरुस्त न आहे दीदार जो वाह साईं साईं वाह। वाह उमर बादशाह चयुसि मारी त सवारनि जा नाला आहिनि तूं चवे छा पई चएसि पई त अदा उमर जंहिं इरादे नियत सां तूं इहे कपिड़ा वॻा मूंखे खणी आयो आहे इहो त पीउ पंहिंजी न्याणी खे ॾींदो आहे चएसि पई त पेजारो न ॾे उमर ऐं कारूं कीअं खणा चएसि पई त पेजारो न ॾे पर पीउ जोरा न ॾे ऐं या कारें कीअं खणा वाह 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 मोटर हितऊं वेगन खे वापसि कर चएसि पई त मोटर न पर मुआटर हितऊं ओ इन्हनि वॻनि खे वापसि कर वाह वाह ईअं त रेलूं कंदियूं आहिनि इहो दुरुस्त न आहे दीदार चवे रेलूं न चएसि पई त अदा उमर जेकॾहिं न कंहिंसां का ठही वञे त ईअं रोलूं कंदियूं आहिनि वाह, इहो वाह। दर्स न वाह, आहे साईं, दीदार वाह। चवे वाह, वाह, सॼो वाह। मरक ई न आहे वाह, साईं, वाह। दीदार साईं वाह वाह, वाह। हुनर जो बैत जीअं त साईं साही जो टाइम थी वियो आहे अचो त साही वठूं प्रोग्राम में वरी गॾु हूंदासीं पंहिंजो अॼु सॼो ॾींहुं ईद मल्हाईंदासीं जीअं त साईं साही खां पोइ आयासीं जेके दोस्त हाणे जन टेलीविज़न ऑन कई आहे या हाणे टेलीविज़न ते आया आहिनि या यारनि दोस्तनि में गोश्त विरहाए हाणे वांदा थी कचहरी में आया आहिनि उन्हनि सभिनीनि सॼणनि खे जीअं में जायूं ऐं दिलि जे गहराइनि सां ही ईद जूं लख लख वाधायूं असांजे तमामु भलोड़ पासे में सुगड़ वेठो आहे असांजो इमदाद अली ख़ुश्क पंहिंजी ॾात ऐं ॾाहब मां अलाह जे ॾिने मां अॼु छा था ॿुधायो सराइकी में हिकिड़ो शहर आहे अहमद अली हाओ त जे मैं ॼाणा केत कशाले पेटू मूर न ॼावां आ हा 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 जे मैं ॼाणा केत कशाले पेटू मूर न ॼावां ॼमदे वल में को ज़हर ॾिवन हा ऐं दुनिया विच कीवी आवां किथे ससवी किथे पुनू किथ में लधियां लावां जिना सूरां कण ॼणिया आहा शाला मर वञनि हा मावां रब दे लिखे रोज़ अज़ल दे कहिड़े ॿेठी गावां हरदी हमल आखे मैं ॿेठी तोड़ निभावां वाह साईं वाह, फकीर सही चयो त लुट के दिल पे चैन कितोई लालन अखियां लाके पई गणे वाके धड़कन धड़कन दिल विच धम धड़ाके पई गणे वाके बेवस बंद बिरहन जा कीते निकरण वाले नाके पई गणे वाके खंजरां तू वध नज़रां चलियां टुट गए दिल दे टाके पई गणे वाके मन मिठा मोया तेकिया अड़ गए आके बाके पई गणे वाके वाह साईं वाह अर्ज़ कई त अकुल वारो अकुल सां जोड़े ॾींदो जवाब बेअकुल पियो कंदो उते होॾ हिसाब सम्झण वारो सम्झी वेंदो हिकिड़े जुमिले सां जनाब ॼट मिठल मलूक न थियनि तोड़े ॿधनि कंद किताब बाग रिढनि अॻियां रबाब वॼाईंदी वाह 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 साईं वाह वाह इमदाद साईं तव्हांजूं मोहबतूं पर उस्ताद असांजे ही बि चयो आहे त आकिल ऐं बेअकुल वाह ॿई चरखो न सघनि चोरे वाह ही सच ॻाल्हाईंदो सफ़रो कंहिं तरह ताराज़ीअ वाह। तोरे हू वेठो वात विञाईंदो थधे न की थोरे सलाह जे सुपते सां ॾाहे सां ॾोरे अकाबर सां अब्बासी चए अच और मिठा ओरे वाह। बेकुल कॾहिं बाज़ न ईंदो तोड़े घर ॾींदेसि घोरे बाक़ी जेको न झोरीअ मंझि झोरे तंहिंखां मटिज मुंहुं मलूक चए वाह, इमदाद सही, साईं वाह। तव्हांजे पासे में असांजे सिंध जो भलोड़ सुगड़ साईं वेठो आहे जी। मुमताज़ अली साईं। सियाल अलाह जे ॾिने मां छा पिया ॿुधायो अॼु हिन भला हमल जो शाइर इन पढ़ियो मूंखे बि हिकिड़ो हमल जो शाइर यादि अची वियो सिराइकी में हाओ त शाइर आहे त मेॾा दिलदार मिठा मनठार आवे गमठार सता कमकार ॾेखा मुख यारदा यारदा। ॾिखावे शम जॾहिं जहतम जे खोले खम
जुल्फ दी तार दा वाह। अखियां पुरनूर सदा मखमूल घतन प्या घूर करे दुख दूर बिरह बीमार दा वाह। जॾह रकशान बचावे बान छुटन पे कान करे गमसान पिरम पेकार दा टुरे जॾह टोर लजावे मोर दिलेंदा चोर देवे खस जोर इहो ही अख्तियार दा बहा जॾ कोल ज़बाकू खोल बुलेंदा बोल करा सिर घोल मिठी गुफ्तार दा हमल दा हाल सुने फिलहाल वाह। करे को भाल मिले मैनाल त वञे दुख धार दा वाह। पर अर्ज़ थियो त ॿिए बि घणे में नैन ॾिठे पर नैन सजन ते निराले हन जह पल दे विच पई पलक उठे ॼण भरल शराफ ते प्याले हन भला बरूदी कहिड़ी ॻाल्हि करा वाह। तलवार ते खंजर भाले हन दंदान वखो में दिल भर दे ॼण माणिक मोती मिसाले हन वध रफ्तार कबक दी टोर कनू दिल भर ते घुमण दे चाले हन वाह। दिल आदि सजन को आंख ॾेवा पर आंधे ज़बान को ताले हन हर वक्त सजन ले गिरियो में सदा ऐन सियाल दे आले हन मुमताज हुस्न दे कारण मर्दे मलहंग मस्त मवाले हन मनता साईं तहां हमल फ़कीर जो बैद पढ़ियो तहांजे पासे में जेको सुगड़ वेठो आहे उहो बि लेगारी आहे हमल फ़कीर चयो त खूह ॾिठे ख़ुश रूह थिया जिते कर कर आमन टोलणिया मैं तिन्हा तू घोलणिया के कालिया के कमलिया के मुर्कन उते मोलणिया मैं तिन्हा तू घोलणिया पक्के बेर तणा ते सुहन जिते भर भर ॾेवन झोलणिया मैं तिन्हा तू घोलणिया आखे हमल साईं सूहे बाग सजण दा जिते तोते बोलन बोलणिया मैं तिन्हा तू घोलणिया मैं तिन्हा तू घोलणिया गुलाम आदि साईं तहां पंहिंजी ॾात ऐं ॾाहप मां अलाह जे ॾिने मां छा था ॿुधायो जी साईं दोस्त ॿुधाइनि पिया हमल बिल्कुलु साईं हमल जो शाइरी तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं बज़ाते हमल असांजो लगारी आहे ऐं बि लगारी क़ौम सां तालुक़ु रखां थो त हमल जो ई शाइर तव्हांजे साम्हूं साईं पेश कंदासीं बिल्कुलु जी साईं बिस्मिल्लाह साईं साईं हमल जो शाइर अर्ज़ु थियो लगारी साहिब साईं अर्ज़ु कयो लगारी साहिब चयो था कि हाय वे जो बन जाड़ गितो वही छोरा करते छोड़ गयूं हाय वे जो बन जाड़ गितो वही छोरा करते छोड़ गयूं जातम जुलसी तोड़ तोड़ी पर यार यारानी टोड़ गयूं लोह कणु लिंग ॾाढे हन कर हीणे हद उलेड़ गयूं साईं हुसन हिशमत हाल गए सब मास हदा तो रोड़ गयूं काले कढ कलूर किते नहीं अच्छे वाल वकोड़ गयूं हर का आखे चाचा मामा जुठ इहा भी जोड़ गयूं कहते नाल वफा न कितोई कुलकू नेठ निहोड़ गयूं बस हमल दा हाल ही न पुछई मेहर मिठा मुंह मोड़ गयूं साईं लिगारी साहब चयो था कि मार गया साईं मार गया मनवा गया दे बार बिरे सिर बारी ला कर यारी आके हंस गया दिल खस गया बेकस की तस बेजारी ला कर यारी आके जोड़ गया दिल तोड़ गया मुंह मोड़ गया गज मारी ला कर यारी आके सट गया मुंह मट गया कर घट गया घट घारी या कर ला कर यारी याद नका फरियाद में दे दी नवल दाद की तस दिलदारी ला कर यारी यार नाल हमल का गाल नका नवल हाल ही पुछ हिक वारी ला कर यारी लिगारी साहब की दादा के सवाल करेंदे साल गए सवाल करेंदे साल गए कोई साइल दा सुन सवाल त साईं ये घूंघट खोल गरीबा नालचा कर भाल अखें दी भाल साईं नंढड़े लाकू नी लायो से सेत साल संभाल त साईं तेॾीं ला गर्जी दी हे माणे विच मकाल साईं ये नाल हमल फिलहाल मिल पिछे आप आओ मेरे हथे नाल दुख चाल साईं वाह साईं वाह वाह गुलाम हादी असांजे सिंध जे भलोड़ सुगड़ मोहम्मद लुकमान खोखर भी पंहिंजी वही सां ॻाल्हायो आहे त वाह वही गई वह इवें वाह वही गई वह इवें जिवें तेज हवा दा झूठा मास हॾां तू रोड़ गई बस खाली पानी फोटा ॾे ॾाज असां को डांग गई बस वत दा चाती सोटा जिना को निपा के जवान कितो से हुने हसदा डोटा पोटा चंद ॾींहां दी ही यारी तेरी बाकी रिश्ता खोटा इंसाफ त कर छोड़ न वञ कुछ घड़ी खन त मोटा आके बस कर लुकमान हुन चा लख देवी न बरसी तू छोकर छोटा न बरसी तू छोकर छोटा असांजे हेॾां तमाम सिंध जो भलोड़ सुगड़ मोहतरम जनाब मानारो साईं फ़कीर अली नवाज़ लंजवाणी वेठो आहे साईं खां कुझु ॿुधूं हाँ साईं उस्ताद शायर अर्ज़ आहे त
सलूक सुणाइजे कंहिं सालख को। वाह हाणे सभु सालख वेठा आहियो जी त सलूक सुणाइजे कंहिं सालख को जो सुणण वाला सुल्तान होवे। वाह रेहान करीजे रूह वाली जिथा मान भरिया महिमान होवे। वल वल वञी जे अंगण उही ते जिथा मर्द तेॾा मान होवे। बेअकुल नाल बात न करीजे वाह थोड़े देखण दा इंसान होवे। अलावण वाले नाल अलाइजे जेको अलावण दा अरकान होवे। शौक़ जंदा शरीयत ते कोनी थोड़े काज़ी पढ़दा कुरान होवे। वाह। रिया न करीजे रूबरू थोड़े खुद वेठा को खान होवे। शादी करीजे शौक़ जूं हथ विच सभु सामान होवे। बेज़ोरा क्या ज़ोर लईसी पिड़ विच को पहलवान होवे। वाह। सिर बिद विजे शोभ खातर जिता मोहब्बत वाला मैदान होवे। आखे फ़कीर अल्लाह ॾिता लगारी वो कूड़े नाल कहिड़ी यारी तोड़े 100 दफ़ा कुर्बान थिए तोड़े 100 दफ़ा वाह फ़कीर साईं वाह तव्हांजूं महिरबानियूं वॾा वड़ थोरा। तव्हांजे भर में असांजे सिंध जो भलोड़ सुगड़ वेठो आहे दीदार अली भट्टी। दीदार साईं छा था ॿुधायो? हा मुंहिंजा साईं ईद जो ॾींहुं हा ख़ुशीअ जूं ॻाल्हियूं ॿुधाए ॿियूं। असांजे हादी रबर फरमायो त मोहब मिठे दे भाकुर दी मां कीमत केॾूं आणा। वाह ऐं मोहब मिठे दे भाकुर दी ओ मैं कीमत केॾूं आणा। ऐं सुञे कण कई चीज़ नहीं छल अॻे सिर अयाणा। बाल बचे घोल घता ॿिया कुझु नेमत नाणा। मिसकीन मोहब दे दर ते असुल कनूं थी बाना ख़रीद विकाणा। पर इहो सॼण असां ॾे वेढ़े आया। वाह सजण असांजे वेढ़े आया थई मुल्क मनादी कसम खुदा दी दे मोहब्बत माला माल कितुस वॾी इश्क किती आबादी कसम खुदा दी इहो मुल्के दा मालिक सानू मिलिया थई पूरी मन मुरादी कसम खुदा दी। मिसकीन दे खातर वेस वटा बण आया इथां हादी कसम खुदा दी कसम खुदा दी। पर अर्ज़ कयो से मुंहिंजा साईं त मेॾा नज़रां विच होवन नज़रां तेॾां चा नज़रां उतूं नज़रां। वाह एवें नज़रां विच घत नज़रां पिरी ओकर नज़रां विच पुर नज़रां। नैन नज़रां जग विच आंदिया नज़र तेजा नज़रां जहाँ नज़रां ओइना नज़रां तूं ए दीदार नज़रां। मैं तो कुर्बान करा कुल नज़रां ए कुर्बान करा कुल नज़रां। दिल आदिए ते को रोज़ तका कदी वार कज़ा ना थीवे तेरे रहम करम दी नज़र सोहना ए सरकार कज़ा ना थीवे। तू जो कुछ बोली मैं सुनदा रवां गुफ्तार कज़ा ना थीवे। भावें भट्टी फर्ज कज़ा थी मन दीदार कज़ा ना थीवे इहो दीदार कज़ा ना थीवे। वाह दीदार साईं तव्हांजूं मोहबतूं वॾा वड़। जीअं त अॼु जो प्रोग्राम पूरो थियो ऐं असां सभिनि दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं अॼो की राति तरसायूं था सुभाणे वरी कचहरी कंदासीं संगत सां गॾिजी सॼे सथ सां हिन बैत सां हिन सॼी टीम खे ॾींदा इजाज़त त वरी वरंदो वाह वरी वसंदा मींहं सजण मिलंदा सजणे नवां थींदा नींहं पोइ विछोड़े संदा ॾींहं रही रहंदा केतिरा रही रहंदा केतिरा मोहबतूं। साईं इमदाद खुश्क साहब ममताज़ सियाल साहब साईं गुलाम हादी ऐं साईं असांजो फ़कीर दीदार अली साईं पंहिंजो अली नवाज़ खुश्क साहब तव्हांखे मूं रूह सां दिलि सां ॿुधो पर हाणे हिकिड़ो सिंगार जो बैत सिफ़ाती सिंगार आऊं बि अव्हांखे ॿुधायां थो। अर्ज़ु छो त अजब शान तुंहिंजो अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ। जॾहिं बाग़ ॻोल्हियमि त बोस्तां ॿुधायो हकीमनि में जाचमि त लुकमान ॿुधायो शाहनि में ॻोल्हियमि त सुल्तान ॿुधायो किताबनि में ॻोल्हियमि त कुरबान ॿुधायो सना हमद सुहिणा ही नातूं बि तोलाई पखियुनि जूं पचारूं ऐं लातूं बि तोलाई ॿुधायो ॿेलाइनि त बाज़ारनि में तूं आ कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ। अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ। ॾिठम ॾींहं प्यारा त रातिनि ॿुधायो वरी बाग़ बुलबुल जे बातिन ॿुधायो मुंहिंजे तलबसीने जे तातिन ॿुधायो हर
क़ौम हादी ऐं ज़ातिन ॿुधायो अजब शान आहीं मुंहिंजो मान आहीं मिठा मोहब माही महिरबान आहीं लंघिया साल सावण सियारनि में तूं आ कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ मूंखे राति रोई रेढारनि ॿुधायो कयमि प्यार जन सां पियारनि ॿुधायो तुंहिंजो शान शाही हज़ारनि ॿुधायो हींअर चंड चमकी आ सितारनि ॿुधायो त मिलियूं माव जीजल खां लोलियूं बि तो लाइ हवा लहर छोलियूं बि तो लाइ कदी काह ॿेलनि किनारनि में तूं आ कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ परवर हुस्न जा हसीननि में तूं आ परवर हुस्न जा हसीननि में तूं आ अजीबनि जा वाली अजीबनि जा हामी शफ़ीक़नि में तूं आ ग़रीबनि जा हामी शफ़ीक़नि में तूं आ मुंहिंजा वक़्त नूरी नसीबनि में तूं आ तूं मौला जे मंज़िल जो मुख़्तियार आहीं तूं मौला जे मंज़िल जो मुख़्तियार आहीं तॾहिं त अब्बासी मलूक सां कंदो प्यार आहीं ॾिठमि पाक प्यारा त प्यारनि में तूं आ कसम आ ख़ुदा जो ख़ुदारनि में तूं आ अजब शान तुंहिंजो नज़ारनि में तूं आ नज़ारनि में तूं आ जीअं त साईं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ही बैत आहे आजाणे जो त भली आहे भला पिरी मुंहुं बि मिठा मन ठार सवाक तम नमस के थी आहे निर्वार पखैर रागले पाराए गुलन जा हार सत बिस्मिल्ला सुहन ता तो सिंगार जी आया नु जानब हुई तन अंदर में तार वेलकम वारस तो लधी सिकाइल जी सार खुशामदीद खैर सा दिलबर कराई दीदार वशत के वेह तपरी कयूं प्यार बखैरट भलो थियो सजना ही सरकार खैरी आई खैर कयो राज़िक रब सतार अहलन सहलन अहमन चए थिया कुर्ब करार पो तू जानी आए यार अज चङायूं थियूं चांडियो चए अज चङायूं थियूं चांडियो चए